मुफ्ती साहब, हज जे वाजिबात मां हिकिड़ो अहम वाजिब जमरात जी रमी भी आहे। रमी छाखे चइबो आहे ऐं केतिरनि ॾींहंनि जी हाजी सगोरा रमी कंदा आहिनि, जो तरीक़ो छा आहे, इन जा मकरूहात छा आहिनि, इन मुतालिक़ तव्हां कुझु तफ़सील इरशाद फरमायो। रमी जो मतिलबु हूंदो आहे उछलाइण, छो त हाजी सगोरा जेको उन्हनि खे हुकुम थियल आहे ऐं उहे शैतान खे पथर हणंदा आहिनि, त इन उछलाइण खे रमी चइबो आहे। जमरात यानी जेके उते टे ठुल ठहियल आहिनि, जिन खे माण्हू आमतौर शैतान बि चई छॾींदा आहिनि, उन टिनि ठुलनि खे जेको आहे जमरात चयो वेंदो आहे। सो जेको मिना जे वेझो आहे, यानी हिकिड़ी तरफ़ मिना आहे ऐं ॿीअ तरफ़ जेको आहे काबा मुअज़्ज़म आहे, उन जे विच में जेको आहे जमरात जो मक़ाम आहे। त मिना जे तरफ़ वारो जेको पहिरियों जमरो आहे, इन खे नंढो शैतान चइबो आहे, ऐं उन जे विच में जेको आहे उहो विचों शैतान चइबो आहे, ऐं उन खां आख़िर में जेको काबे शरीफ़ वारी साइड आहे, उन खे जमरतुल उक़बा वॾो शैतान चइबो आहे। यादि रखो त 10 ज़िलहज्जा जॾहिं तव्हां मुज़दलिफ़ा कयूं, जॾहिं हाजी सगोरा मुज़दलिफ़ा कयूं जमरात ॾांहुं ईंदा, त पोइ तव्हांखे जेको पहिरियों जमरो आहे, पहिरियों शैतान आहे, उन ते बि नाहे बीहणो, जेको ॿियो शैतान आहे उन ते बि नाहे बीहणो, बल्कि जेको 3 नंबर ते शैतान आहे, जेको काबे शरीफ़ जी तरफ़ आहे, जमरतुल उक़बा उन खे चइबो आहे, उन तरफ़ तव्हांखे बीहणो आहे ऐं उन जी जेको आहे तव्हांखे रमी करणी आहे। रमी करण जो पहिरें ॾींहं जी रमी करण जो सुन्नत तरीक़ो इहो आहे, जो तव्हां अहिड़े अंदाज़ में हाजी सगोरो बीहंदो जीअं अगरि तव्हां मूंखे ॾिसी रहिया हो, जो मिसाल जे तौरु मुंहिंजे साम्हूं शैतान आहे, जमरो आहे, मुंहिंजे खाॿे पासे ॾे काबतुल्ला शरीफ़ आहे ऐं मुंहिंजे साॼे पासे ॾे मिना आहे, त अहिड़े तरीक़े सां हाजी सगोरो बीहंदो ऐं उहो 7 जेको आहे पथरियूं उहे शैतान खे हणंदो। उन जो तरीक़ो इहो आहे, जो पंहिंजे जेको आहे हथ खे हीअं बुलंद करिणो आहे, हीअं मथे करिणो आहे। आलिम सगोरा फरमाइनि था अहिड़े अंदाज़ में, जो अगरि कंहिंखे कपिड़ो न पातल हुजे त उन जो बग़ल ज़ाहिर थी वञे, अहिड़े अंदाज़ में खणणो आहे। ऐं जीअं हीअ चुटकी आहे, इन अंदाज़ में हिते पथरी खणणी आहे ऐं पथरी खणी करे हीअं न आहे जो प्यार में हीअं उछलाइणी आहे, हीअं ज़िम में ताक़त सां जेको आहे हीअं करे उछलाइणी आहे। अच्छा, के माण्हू कंदा आहिनि जो बिल्कुलु हीअं जेको आहे न हीअं बाक़ाइदा उछलाईंदा आहिनि, इहो बि नाहे करिणो। सुन्नत तरीक़ो हिकिड़े जेको सुन्नत तरीक़ो आहे, उन अंदाज़ में जीअं मूं तव्हांखे अर्ज़ु कयो त हीअ पथरी खणी करे ऐं हिन तरीक़े सां हीअं उछलाइणी आहे। ऐं जेको जमरात ठहियल आहिनि, उन्हनि जे चइनी पासे हिकिड़ो प्याले टाइप जाइ ठहियल आहे। सुन्नत इहो आहे त जेकी पथरी आहे उहा पिलर खे वञी लॻे, सुन्नत इहा आहे। पर अगरि पिलर खे नथी लॻे, छो त लखें हाजी हिक ई वक़्त में 10 तारीख़ ते जेको आहे रमी करे रहिया हूंदा, त पोइ घटि में घटि एतिरो ज़रूरी आहे, पथरी जेको आहे उहा जमरात कऊं 3 हथ जे फ़ासिले ते अची किरे, यानी उहो जेको प्यालो आहे उन में किरणु लाज़मी आहे। अगरि उन में बि न किरी त उहा पोइ पथरी उहा रमी शुमार न थींदी, इन जो ख़्यालु रखिणो आहे। इन में बि वधीक तफ़सील आहे, इहो सुन्नत तरीक़ो आहे। हाणे इन खे तमामु वाज़े अंदाज़ में सम्झणो आहे, जो पहिरें ॾींहं जी जेकी रमी आहे, यानी 10 ज़िलहज्जा जी, उहा हिकिड़े शैतान जी करणी आहे, जेको आख़िरी वारो शैतान आहे काबे शरीफ़ वारे पासे, पहिरियनि 2 जी नाहे करणी, ऐं उन जो सुन्नत तरीक़ो बि अर्ज़ु कयो। सिंधी सोशल मीडिया पेज खे लाइक कयो, फॉलो कयो ऐं शेयर कयो।